सकरण लॻ खॾर थाणे जी हद ॻोठ उमर बोदलेजा में ज़रदारी ऐं उन्हड़ बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में ज़रई ज़मीन जे तकरार तां झेड़ो थी पियो, जंहिं जे नतीजे में गोलियूं लॻण सबबि 65 वरहनि जो पीरसन मोहम्मद सिद्दीक ज़रदारी तॾे ते फ़ौत थी वियो, जॾहिं त संदसि हारी मोहम्मद इस्माइल उन्हड़ गोलियूं लॻण सबबि ज़ख़्मी थी पियो। वाक़े बाद फ़ौती ऐं ज़ख़्मी खे सिविल अस्पताल नवाबशाह नियो वियो, जिते लाश ज़रूरी कागज़ी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो आहे, जॾहिं त ज़ख़्मी हारीअ खे डॉक्टरनि पारां बचाइण जी कोशिश कई पई वञे। इस्पताल में मौजूद फ़ौतीअ जे वारिसनि मीडिया खे ॿुधायो त उन्हड़ बिरादरीअ सां असांजो ज़मीनी तकरार हलंदड़ हो, जंहिंजो अदालत पारां फ़ैसिलो पिणु असांजे हक़ में अची चुको आहे। उन जे बावजूदि असांजे माण्हुनि खे गोलियूं वसाए मारे ऐं ज़ख़्मी कयो वियो। हिननि वधीक चयो त असांजा माण्हू ज़मीन ते ॿिज छटे रहिया हुआ त 3 हथियार बंदनि असांजे माण्हुनि मथां फायरिंग करे ॾिनी, जंहिं जे नतीजे में असांजो बुज़ुर्ग 65 सालनि जो मोहम्मद सिद्दीक ज़रदारी फ़ौत थी वियो, जॾहिं त असांजो हारी मोहम्मद इस्माइल उन्हड़ ज़ख़्मी थी पियो आहे। होॾां खॾर पुलिस वाक़े जी वधीक जांच करे रही आहे, जॾहिं त ख़बर मोकिलण ताईं केस दाख़िल न थी सघियो आहे।